नाज़रीन, टंडो अलायार जो तारीख़ी किलो जेको मीर अलायार ख़ान 1790 ईस्वी में तामीर करायो हो, उहो किलो हाणे मसमार थी वियो आहे। अक्सर तारीख़ी हंधनि ते कब्ज़ा थियण करे सुॼाण धुरियुनि में ताव पखिड़िजी वियो। तफ़सील ॾिसूं था नसीर शाह जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां अॼु सिंध जी उन सकाफ़त जे हवाले सां जेको मशहूरु आहे टंडो अलायार में जे किले में अंदरि बीठा आहियूं, जेको हिते मीर अलायार ख़ान 1790 में जे किलो ठारायो हो ऐं उहो जेको मिसमार थी वियो हलियो आहे सॼो, ऐं उन हवाले सां अचो त असां हितां जे टंडो अलायार जे सियासी समाजी धुरियुनि ऐं अदीबनि खां था पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। टंडो अलायार शहर जो बुनियाद रखंदड़ मीर अलायार ख़ान जेको ही जान छॾे वियो, ही 1790 जे धारे इहो किलो रखियो वियो ऐं पाण त जान छॾे वञी चिचोड़ी जी कब्रिस्तान में आरामी थियो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त सिंध जी तारीख़ सां वॾा विधन ज़ुल्म थिया आहिनि। जेके तारीख़ी शयूं उन्हनि ते कब्ज़ा थिया आहिनि, उन्हनि जे कब्ज़नि में मुख़्तलिफ़ माण्हू पंहिंजा घर ऐं बंगला ठाहे वेही रहिया आहिनि, ऑफिसूं ठाहे वेही रहिया आहिनि। हीअ सिर्फ़ु हिकिड़ो बुर्ज बचियो आहे जंहिंजे लाइ DC साहब इंट्रस्ट वठी इहो बुर्ज हिकिड़ो तमीर करायो आहे। बाक़ी 4 बुर्ज ख़ुदा ॼाणे उन्हनि जा निशान त आहिनि, पर उन्हनि जे लाइ आउं DC साहब सकाफ़त खाते ऐं वज़ीर आला खां गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे किले खे असली हालत में असली शिकिल ॾेई असांजी सकाफ़ती तारीख़ खे बचाए वञे। टंडो अलायार जो जेको किलो आहे उहो शहर जी जेका आहे सा बुनियादी शइ आहे ऐं शहर जी जेका शुरूआती जेका आसार आहिनि उन किले में मिलनि था, तंहिं करे इंतिज़ामिया घुरिजे त सॼे अदीबनि, शाइरनि, तारीख़दाननि, लेखकनि सां गॾु वेही करे ऐं ख़ुदि रवीडियो अमले सां गॾु वेही करे हिन शहर जो जेको किलो आहे उनजो नक्शो चुचियो वञे ऐं इन किले जा जेकी ॿिया जेकी आसार उनखे ज़ाहिर कया वञनि, उन सां कब्ज़ा ख़तमु कराए। हीअ असांजी तारीख़ी जॻह आहे, इनखे तारीख़ी जॻह खे न रुॻो महफ़ूज़ कयो वञे। अलायार ख़ान जी पंहिंजी रिहाइश जेका आहे उन में ॼाणायल आहे। इन किले में त लाज़मी ॻाल्हि आहे जंहिं किलो जुड़ायो हुजे, जंहिं शहर जुड़ायो हुजे, उन जा महल, उन जो सिस्टम, उन जो जेको उते जूं फ़ौजूं सभु उते रहंदियूं हुजनि, उहो हाणे कब्ज़नि जे हथी चढ़ी हाणे बाक़ी मिसमार थी इन हालत ते पहुतो आहे। इहा त सुठी ॻाल्हि आहे सियाहत खाते जी, जो हाणे टंडो अलायार जेको आहे इहो बाक़ाइदे जुड़ण जी तमीर में जेको हिकिड़ो बुर्ज जेको तमीर थी वियो आहे, जी कब्ज़नि खे पासीरो कयो वञे। चइनि एकड़नि जी जॻह ते को एकड़ खान बि छॾीनि त टंडो अलायार जी क़दामत जेका आहे उहा बरक़रार रही सघे। सभ खां अॻु त DC साहब खे मुबारकूं ॾिबी जो पाण इन जो हिकिड़ो बुर्ज तमीर करायो अथनि, पर इन सां गॾो गॾु उन्हनि खे इहा अपील कई वेंदी त इनखे जेको सो बाक़ी रहियल 3 बुर्ज तमीर कराए इनखे असली शिकिल में आंदी वञे। गॾो गॾु इनखे चौधी वारे ॾियारे वक़्तनि फ़वक़्तनि इन जी बजट रखी उनखे आहिस्ते आहिस्ते ऐं इनखे जेके कब्ज़ा थियल आहिनि हिते मुख़्तलिफ़ जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे साइड ते करे इन सॼे खे जेको सो वापसि पंहिंजी ओरिजिनल जेको सो शिकिल में आंदो वञे। नाज़रीन, जीअं त तव्हां टंडो अलायार किले जे हवाले सां सियासी समाजी धुरियुनि ऐं अदीबनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह, मेहरान TV टंडो अलायार।